अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाउ को कम धंधो बथव या छा सॼो ॾींहुं खटनि ते पिया हो किरिया न कम न कार बिना शहर में था रहो वञी कमायो को मज़दूरी कयो। आयो कमाईंदड़ पुट कमाऊ पुट काटी करे आयो कमाए कमाए तूं त बिल्डिंगूं वॾे छॾिया आहिनि यार। अल्लाह ते ख़बर भला तूं हींअर किथां पियो अची? मां पंहिंजे कम तां पियो अचां मज़दूरी कयो पियो अचां को तव्हां वांगुरु वांदो हा छा? घणो कमाया आहे? शुक्र अलाह जो गंज कमाया आहियो हा। 30 रुपया दे महिरबानी कयो। न न मां छा जा 30 रुपया ॾे डेली तव्हांखे हिते आऊं सिगरेट बि तव्हांजा आऊं वठी ॾियां तव्हांखे चांहियूं पीआरियां बिस्कुट खारायां। 50 रुपया मूंखे बि ॾियो वञ। बाबा मानी जो ख़र्चो तो तुंहिंजे मथां कोन्हे। रुपयो बि कोन अथव। ॾिस न मानी जो ख़र्चो तो तुंहिंजे मथां हुअं कोन्हे ठीकु आहे। बाक़ी इहो सिगरेट पाणी पोइ थोरो घणो भला कमा मानी वानी पचाई अथव छा कीअं? मानी जाला पचायो मां ॾिसी आहे त परे घटी में 7-8 देगूं लथा पिया आहिनि। मांझा तो थींदो न मांझा तो थी वेंदो बाक़ी राति पोला मालिक ॾिसी वठंदासीं। हा तला मालिक आहे ईअं त मांझा जो बंदोबस्तु करे हा, आहिनि। उहो ॾिसी आहे त हींअर 7-8 देगूं पिया लहनि। हा न? खां 100 रुपया वठो बोतल त वठी अचे। हा मूं वटि भाउ रुपयो बि कोन अथव। ये जो कमाए जो है कमाए छा कमायां तव्हांजे लाइ थो कयां मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि ऐं कमाए पंहिंजो ॻोठु खणींदुसि। पोइ असां बि तुंहिंजा ॿार ई आहियूं सम्झ त। असां बाक़ी छा आहियूं यार? हीअ ॾिस। बाबा महिरबानी कयो बेरी। असां बि तुंहिंजा ॿाहिरि ऐं आहियूं। ॿियो ॻाल्हि ॿुधा मुंहिंजे तूं बि छॾ कमाइण खे ॿुधो आहे त वज़ीर आज़म ऐलान कयो लंगर खाना खोलण जा। लंगर पाण खे मिलंदो पियो भला तूं बि कमाई मानी जे लाइ थो कमाई न 3 वेला मानी जॾहिं मिलंदो पाण खे पोइ कमाइण जो फ़ाइदो कहिड़ो हरू भुरू हली कोडरूं हणंदासीं। पर मर्द माण्हू कमाइण में थो सूंहे हिते वेही खटूं भञण में कोन थो सूंहे पंहिंजो महिनत कयो। हा साईं हाणे तूं असांखे ॿुधाईंदो मां वञा थो हुन कमरे में। वञ 10 रुपया दियो नसवार खत्म। अरे बाबा महिरबानी कयो बेली मूं वटि कोन यार छॾ बेली तूं। 30 पोइ भा छॾ पोइ मोटी थो अचां 10 रुपया ॾींदो। मोबाइल आहे छॾींदे बसि तूं अरे फटे मर छॾी कोन थो छले का छोरी ॾिसो मोबाइल में रात गिग दी ओ हाजी आया कोन ॾिठा न कॾहिं वाह हाजी छॾो बसि मां वञा थो। ॾिस हिकिड़ो मिंट हाँ ॾिस